पढ़े अनवर पेजादो साईं कलंदर लखियारी साहब, साईं खुदादो शाह साहब, ॿिया मोहतरम दोस्त जेके स्टेज ते वेठा आहिनि, उन्हनि खां वधीक मोहतरम दोस्त जेके मुशाइरो ॿुधण आया आहिनि, मूंखे वाकई एज़ाज़ महसूस थियो जॾहिं मां हिते लाड़ सिंध जी शाइरी ॿुधी। असां उत्तर जा माण्हू, असांजी न अहिड़ी ॿोली सुरीली, न अहिड़ो लहजो तुज़ जहिड़ो सिंध जे लाड़ जे माण्हुनि जो आहे। ऐं उनजी शाइरी जेका हिन मुशाइरे में पेश कई वई, उहा वाकई अवामी क़िस्म जी शाइरी हुई। असां जेके पढ़िया कढ़िया पने ते अखर लिखी ऐं शेर जोड़ींदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजा शेर बि यादि कोन हूंदा आहिनि। इन जे करे मुंहिंजो त वरी ओचितो अचणु थियो, इन जे करे मां पंहिंजो कोई शेर खणी बि कोन आहियां। कोई यादगीरे में हिकु मिसरो अव्हांखे ॿुधायां थो। पर हिन मौक़े ते जेका सभ खां वधीक ॻाल्हि मूंखे महसूस थी आहे सा इहा त मलीर बचायो तहरीक अलामती तौर हींअर सिंध बचायो तहरीक थी चुकी आहे। मलीर मारीअ जो मलीर हिन वक़्तु असां खां लभे कोन थो। थर में सिंध जे कुझु सुञाण सैलानी दोस्तनि ऐं महक़िक़नि सां गॾु जॾहिं वञणु थियो त उते असां उन्हनि खां पुछियोसीं त भई मारीअ जो मलीर किथे आहे। उते असांखे ख़बर पई त हिन वक़्तु थर जो को बि अहिड़ो हिसो न आहे जंहिंखे मलीर कोठियो वञे थो। थर में को बि अहिड़ी जाग्राफी ख़ितो न आहे जंहिंखे मलीर कोठियो वञे थो। असां पछाड़ीअ थर जे माण्हुनि खां पुछो त मलीर नाले का शइ तव्हां वटि आहे त असांखे उहा ॿुधायो, सवाइ हिटाई साहब जे जंहिं मलीर खे ॻायो आहे। त थर जा माण्हू हिकिड़ो अजरक खणी आया, चवनि हिन खे असां मलीर अजरक कोठींदा आहियूं। त मारीअ जो मलीर हींअर जाग्राफी तरीक़े सां नज़र नथो अचे, ऐं ससीअ जो मलीर लाईंदसि लिंगनि खे मलीरा मेंदी, उहो ससीअ जो मलीर ही आहे जंहिंमें असां वेठा आहियूं। पर उन में कलाचीअ जे कुन वारो जेको आहे मांगर मच्छ, उहो उनखे गिड़काइण जी कोशिश करे रहियो आहे। जॾहिं त सिंध जी सदियूं पुराणी तारीख़ शाहिद आहे त सिंधू माथिरीअ जी तहज़ीब सिंधू दरिया ठाही। सिंधू दरिया हिमालय जबल खां लहे थो 29,000 फुटनि जे बुलंदीअ तां, उतां लही थो अचे ऐं समुंड जे सतह सां गॾिजी जंगी सर पतण खां पोइ पंहिंजूं छाड़ूं थो ठाहे ऐं पोइ सवे ऐं हज़ारे छाड़ूं ठाहे समुंड में छोड़ करे थो। उहो सिंधू दरिया उन जा हिकु लिहाज़ खां ईअं भाङा चइबा त हिकिड़ो जाबलू भाङो उतां हीअं तां लही थो अचे, उन खां पोइ सिंध ऐं पंजाब जे मैदानी इलाइक़नि मां गुज़रे थो ऐं उन खां पोइ डेल्टा ठाहे समुंड सां मिले थो। इन लिहाज़ खां ॾिठो वञे त सिंधू माथिरीअ जे तहज़ीब जो तत्व ऐं जोहर लाड़ में ऐं डेल्टा में मौजूदु आहे। उन लाड़ ऐं डेल्टा खे उतरियनि इलाइक़नि पंजाब ऐं ॿियनि ते नज़रअंदाज़ कयो, पर सिंध बि उनखे इन हिसाब सां नज़रअंदाज़ कयो जो जंहिंमें गुड्डू बैराज ऐं सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज थिया, तॾहिं ॻाढ़नि चांवरनि जो फसल घटिजी वियो, ख़तम थी वियो, पलो मच्छी ख़तम थी वई, तिमिर जा वण जेके आहिनि से नास थी विया। त सखर बैरेज ठहियो जंहिंखे सिंध जो वॾो करिश्मो थो चइजे त इट इज़ द लार्जेस्ट इरिगेशन सिस्टम ऑफ द वर्ल्ड। दुनिया जो वॾे में वॾो आपाशी निज़ाम आहे, पर उन जे ठहण सां विचोले सिंध जा ज़मींदार मोटा थिया ऐं लाड़ सिंध तबाह थी वियो। सिंध जाग्राफिकली तारीख़ी तौर ते मां ज़ाती तौर ते सम्झां थो त उहो 5 फेडरेटिंग यूनिट्स जी हिकिड़ी फेडरेशन आहे। कोहिस्तान सिंध जो जबल जो इलाइक़ो, उतां जा माण्हू, उतां जो लहजो, उतां जी पोशाक, उतां जी एंथ्रोपोलॉजी, उतां जो फोकलोर, उतां जी म्यूज़िक मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म सां सामूंडी पट्टी डेल्टाई इलाइक़ो, 80 माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा, उन्हनि जी उथी वेठी मुख़्तलिफ़। उन खां पोइ थर
थर मुख़्तलिफ़ त कोहिस्तान, थर, डेल्टा, कच्चो ऐं काछो इहे सिंध जा 5 मुख़्तलिफ़ जाग्राफियाई यूनिट आहिनि। सियासी तौर ते जेकॾहिं सिंध खे मुतहद रहणो आहे त इन्हनि 5 जाग्राफी यूनिट ऐं अलाइका ऐं उन में रहंदड़ माण्हुनि जो को ख़्यालु रखियो वञे, उन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। ईअं न त उत्तर सिंध जे ज़मींदारनि खे मोटे करण जे लाइ तव्हां बैराज ठाहियो त जे लाड़ तबाह थी वञे। तव्हां थर में दरियाए सिंध जो पाणी न मोकिलियो। अधु सदी गुज़री आहे सिंध जे सियासी हैसियत खे, पर थर खे असां नज़रअंदाज़ कयो आहे। जेसि ताईं मलीर जो तालुक़ु आहे, उहो ससीअ जो मलीर मुतलिक़ अदीबनि, शाइरनि, मुहक़िक़नि खे रिसर्च करणु खपे, खोजना करणु खपे। छाकाणि त मलीर अहिड़ी हिकिड़ी वादी आहे तहज़ीबी तौर ते, जहिड़ी सिंधू दरिया जी माथिरी आहे, जहिड़ी मंछर जी तहज़ीब आहे, अहिड़ी मलीर जी हिकिड़ी इंडिपेंडेंट तहज़ीब आहे। हिन वक़्तु असां कराची में रहूं था। कराची 2 नदियुनि ते ठहियल आहे, हिकिड़ी मलीर नदी, हिकिड़ी लियारी नदी। ऐं डेल्टा इलाइक़े जी जेका साॼे हथ वारी खारी आहे, उन साॼे हथ जे खारीअ ते कराची जी शहर जुड़ियल आहे। ऐं सीर क्रीक जेका उन जे खाॿे हथ ते आहे, ओभरी आहे, उन जो खॿो पासो हिंदुस्तान में आहे, सॼो पासो सिंध में आहे। त हेॾां मनूड़ो क्रीक, होॾां सीर क्रीक, इहो आहे डेल्टा जो मुंहुं। उन में परीहं क्रीक ते कराची वेठल आहे। दरिया जे छाड़ ते इब्राहिम हैदरीअ में असां माण्हुनि खां पुछियोसीं त तव्हां हिन समुंड खे दरिया छो न कोठियो? हुननि चयो त असां वॾनि खां ॿुधो आहे इन खे दरिया चवंदा हुआ, छाकाणि त तंहिं ज़माने में मिछनियूं ऐं इंजणियूं ॿेड़ियुनि खे कोन हूंदियूं हुयूं। ऐं पोइ हू चवनि था त पंहिंजे सांभर में जेतिरो बि अंदरि समुंड में हू विया पिए, हुननि खे मिठो पाणी पिए मिले। छाकाणि त पाकिस्तान ठहण खां अॻु में 1947 खां अॻु में कोटड़ी बैरेज खां हेठि 150 MAF पाणी वहंदो हो। MAF मिलियन एकड़ फुट खे असांजो ॿारहाड़ीअ जो माण्हू जेकॾहिं न सम्झे त हू सिर्फ़ु इहो सम्झे त 50 गिलास पाणी, 150 गिलास पाणीअ जा 1947 खां अॻु में कोटड़ी बैरेज खां हेठि वहंदा हुआ। ऐं हिन वक़्तु सिर्फ़ु 3 गिलास पाणीअ जा वहनि था, काॾे 150, काॾे 3। ऐं पंजाब जो दानिश्वर, पंजाब जो सहाफ़ी जॾहिं अख़बार में लिखे थो त लिखे थो कोटड़ीअ खां हेठि जेको पाणी वहे थो त ज़ाया थो थिए। इहो जेको समुंड में पाणी वञे थो, इहो कंहिं कम जो न आहे। इन करे हिनखे बंदि कयो, हिन ते कालाबाग टाइम ठाहियो। हिननि खे इहा ख़बर न आहे त 5000 चौरस किलोमीटरनि जे इलाइक़े जो उहो डेल्टा आहे, जंहिंमें लखे माण्हू था रहनि, जंहिंमें तिमिर जा वण आहिनि, जंहिंमें ॻाढ़ा चांवर आहिनि, जंहिंमें पलो हो, जिते हिकिड़ी काइनात पलिजे थी। उनखे चवनि था त इहो पाणी ज़ाया थो थिए जेको कोटड़ी बैरेज खां हेठि वञे थो। इन जे करे मलीर खे बचायो, सिंध खे बचायो, सिंधू दरिया खे बचायो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु उहो साॻो फिटाईअ वारी जेका अलामत आहे, उहो साॻो कराचे जो कुन, उहो साॻो मांगर मछ, दुरियाई धार जे वॾे वॾ जुदा कया अथनि सुकनि कहिड़ी सारत ॻोठा मींहं मलीर में। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असां किथे वेठा आहियूं। कराचीअ जे असांजा मुहाजिर दोस्तनि खे सिंध जी सियासत में बेशुमार चइबो आहे त मुहाजिर सिंधी सिंध जो अटूट अंग आहिनि। मुहाजिर असांजा भाई आहिनि, असांजा भाइर आहिनि। पर भाइटी ईअं कान हलंदी आहे त गऊं ॿिन्ही भाइरनि जी आॾू ई असां सां वञूं त ॿियो भाइर बाक़ी भाउ जेको आहे उहो टालपुरनि वांगुरु मुछ खे हथो गुड़ खे वेठो हुजे। ईअं कमु न हलंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त साईं ख़ुदा ने शाह वारनि जेका तहरीक शुरू कई आहे, उहा अलामती तौर ते सॼे सिंध खे बचाइण जी तहरीक आहे। मां खेनि निमाणी गुज़ारिश कंदुसि त हू थोरो अॻिते वधी अञा इन ते कुझु रिसर्च, कुझु के किताब छपाइण खपनि। इन ते मलीर खे ॻोल्हे लहणु खपे, मलीर जे तहज़ीब खे निमाया करणु खपे। ऐं अॼुकल्ह छा आहे त असां सिंधीअ में लिखूं था, सिंधीअ में पढ़ूं था, पाण सां लिखूं, पाण सां पढ़ूं। दुनिया खे हिन में मुलविस करणु खपे। यानी हिन वक़्तु बि जेको मालूम थियो आहे त कालाबाग डैम खे जेका थोरी घणी शह आई आहे, उहा बैन अल अक़वामी माहौलियाती
तंज़ीमुनि ॾिनी आहे जेके जिन वर्ल्ड बैंक ते प्रेशर विधो आहे त हिननि खे कालाबाज़ टाइम लाइ पैसा न ॾियो छाकाणि त 10 अरब अमेरिकी डॉलरनि सां कालाबाज़ डैम ठाहिणो आहे ओतिरा पैसा पाकिस्तान वटि आहिनि ई कोन के जेकॾहिं ॿाहिरां पैसा मिलंदसि त इहो डैम ठहंदो न त कोन ठाहे सघंदा त असां बहितर इहो आहे त अहिड़ीअ कंहिं ॿोलीअ में पंहिंजो दर्द पेश कयूं सॼी दुनिया जे आॾो सॼी दुनिया में जा अहिड़ा के मज़लूम आहिनि जेके थी सघे थो असांजी ॻाल्हि सम्झी सघनि ऐं प्रेशर विझनि ऐं असांजो मलीर बची पए ऐं असांजी सिंध बची पए हिकिड़ो मिसरो मूंखे यादि आयो आहे पंहिंजे शेर जो जेको असांजे ॾुखनि जी हिकिड़ी कहाणी आहे असां जॾहिं पाण खे ई न सम्झो आहे त असां सिंध खे कीअं सम्झंदासीं उनखे कीअं बचाईंदासीं ए चंड भिटाईअ खे चइजां था माण्हू तोखे शाह चवनि ए चंड भिटाईअ खे चइजां था माण्हू तोखे शाह चवनि ऐं तुंहिंजे राग रिसाले ते खे था आयत सम्झी कंदो हणनि तूं केॾो दूर हलियो वियो आहे